हिक कहाणीअ जी शक्ति। सूंह सुठी या लछण। हिकु सेठ हो, हू अपार मिल्कियत जो मालिक हो। पंहिंजी हिक अकेली धीअ जी शादीअ लाइ हिकु लाइक़ वर लाइ ॻोल्हा करण लॻो। काफ़ी खोजना करण खां पोइ ॿ जवान ॾिसी अटकी पिया। हिकु जवान ॾाढो सुहिणो हैंडसम हो, जंहिंसां हर छोकिरी शादी करण पई चाहे। सेठ जी धीअ खे बि उहा ई सही पई लॻी। ॿियो जवान ॾिसण में सादो हो, पर तमामु लाइक़ हो। हू सेठ खे ॾाढो पसंदि अची वियो। इन मुदे ते पिता ऐं धीअ में असहमत थी वई। सेठ परेशान हो त धीअ खे ॻाल्हि कीअं मञाए। सेठ हिकु संत खां दीक्षा वरिती हुई। संयोग सां हू उते आयल हुआ ऐं शहर खां ॿाहिरि आश्रम में ठहियल हुआ। सेठ पंहिंजी धीअ सां उन वटि वियो ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाई। संत चयो त सेठ, तव्हांजे मसइले जो उपचार आहे। मां सुभाणे कंदुसि। सुभाणे मंझंदि जो पंहिंजे धीअ सां गॾु मूं वटि अचिजांइ। सुभाणे तोखे 2 कम करणा पवंदा। पहिरीं ॻाल्हि, शहर जे सरहद पूरी थींदे ई रथ हुजे या कार छॾे धीअ सां गॾु पंधु अचिजो। हा, ॿी ॻाल्हि त तूं रस्ते में पाणी पीअण लाइ पाणी सोन ऐं जवाहरनि वारी सुराही या मटकीअ में अचिजांइ। ॿिए ॾींहुं सेठ पंहिंजे धीअ सां गॾु पंधु निकिरी पिया। गर्मीअ जो ॾींहुं हो, मंझंदि जी तपत हुई। ॿई पंधु हलंदे धीअ जी जान में तकलीफ़ थी रही हुई। उन वक़्तु जॾहिं उन लॻी त सोनी लोटी खणी पाणी पीअण लॻी। एतिरो गरम पाणी हो जो गले मां लहे ई न पियो। ॿई जीअं तीअं करे आश्रम पहुता ऐं साणे हाल में हिक तरफ़ अची वेठा। उन्हनि जी हालत ॾिसी संत चयो, पुट ॾिस, होॾां कारो मटको पियो अथव, उन में थधो पाणी पियो अथव, वञी पीउ। पंहिंजी उन ॿुझायो। सेठ संदसि धीअ तकिड़ो वञी मटकीअ ताईं पहुता। पेट भरे पाणी पीतो, हथ मुंहुं धोतो। संत ॾिसी खिली करे चयो, ॾिस पुट, तुंहिंजी सोन जी मटकी केतिरी न सुहिणी हुई, पर जान में जान तॾहिं आई जॾहिं कारे मटके मां पाणी पीतो। इहो ई फ़र्क़ु आहे रूप ऐं गुण में, सूंह ऐं लछणनि में। पुट, ज़िंदगीअ जी यात्रा तमामु वॾी आहे। सूंह जी उमिरि तमामु थोरी हूंदी आहे। उमिरि सां रूप ऐं सूंह टुटिजी वेंदी आहे, पर गुण वधंदा वेंदा आहिनि। जीवन रस्ते ते कॾहिं बि किथे बि कष्ट जे रूप में मुक़ाबिलो करणो पवंदो आहे, पर उन वक़्तु गुण काम ईंदा आहिनि, रूप सूंह न। धीअ ॻाल्हि समझी वई। उपदेश। जीवन में सूंह जे महत्व खे घटि नथो समझी सघिजे, पर उहो सभु कुझु नाहे। जॾहिं गुणनि जी तुलना कबी आहे त सूंह जो पलड़ो हल्को थी वेंदो आहे।